बदीन मां मांखे अपडेट कंदा हलूं। पीर आलिशाह ईदगाह जी छित जी भराई जो मरहलो अॼु मुकमल कयो वियो। 10,000 फुट जी छित जी भराई कई वई। ईदगाह कमेटी जे सदर हाजी अज़ीज़ुल्लाह मेमण, हाजी अब्दुल गनी अब्बासी, इकबाल मेमण अबलाणी खे शहरुनि मेन ईदगाह ते पहुची मुबारकूं ॾिनियूं। उन्हीअ मौक़े ते हाजी अज़ीज़ुल्लाह मेमण नेशनल प्रेस क्लब बदीन जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त ईदगाह ते 4.25 करोड़ रुपया ख़र्च अची चुको आहे ऐं अञा 2 करोड़ जो कमु रहियल आहे, जंहिंमें टाइलिस जाइ, नमाज़ रोड, रस्ता, मयत लाइ गुसलखानो मुकमल फिनिशिंग 1.5 एकड़ जे पेस ते मुकमल कई वेंदी, जंहिंखां पोइ ईदगाह हिकु मिसाली ॾेख पेश कंदी। हाजी अज़ीज़ुल्लाह मेमण ॿुधायो त 4.25 करोड़ बदीन जे मुअज़्ज़ज़ शहरुनि, वापारनि ऐं ईदगाह कमेटी जे मेंबरनि ॾिनो आहे। ज़िले इंतिज़ामिया खोखला वादा कया पर अमली मदद का बि न कई। इन्हीअ तक़रीब में पीर आबिद शाह जिलानी जे फर्ज़ंद साईं ज़ैन शाह पिणु ख़ुसूसी शिरकत कई। ईदगाह कमेटी जे अॻुवाणनि खेसि सिंधी अजरकुनि जा तोहफ़ा पेश कया।